नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अची हाज़ुर थियो ऐं ॾिठईं त दरवाज़ो बि बंदि आहे ऐं घर जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु पाण आरामी आहिनि त सोच में पइजी वियो दरवाज़े खे हाणे खटखटायां या सॾु कयां, लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अलाह तबारक व तआला फरमायो जे ए जिब्रील अलैहिस्सलाम हाणे ईअं न कर, तूं छत जे पासे खां वञ। नबी करीम जे लाइ पोइ पाण हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम छत खां आया ऐं नबी करीम वसल्लम आरामी हुआ। वरी बि फिकर में पइजी वियो त हाणे कीअं कयांसि, इन खे उथारियां, उथी उहा हालत तोखे अलाह तबारक व तआला सॾे थो। ख़्यालु कयईं त अलाह तबारक व तआला फरमायोसि हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम तोखे काफ़ूरी चप छाजे करे असां ॾिना हुआसीं, थधा आहिनि इहे नबी करीम जेके सुता पिया आहिनि आरामी आहिनि, इहे काफ़ूरी चप नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि मुबारकनि सां मिला पाण नबी करीम जागी पवंदो। पोइ हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम पंहिंजा काफ़ूरी चप मुबारक नबी करीम जे क़दमनि शरीफ़नि सां लॻाया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महसूसु कयो त को मूं वटि आयो आहे, सवाली थियो आहे। पाण उथिया, ॾिठऊं त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आहे ऐं जिब्रील अलैहिस्सलाम ॾाढो ख़ुशि थिया ऐं मिलिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं अलाह तबारक व तआला जो शौक़ु ज़ाहिर कयूं त उनखे शौक़ु आहे त अचे मुंहिंजी दावत खाए, अर्श अज़ीम ते अचे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जीअं अलाह जी राज़ी जीअं मर्ज़ी ख़ुदा ताला जी, असां उन ते राज़ी आहियूं। पोइ आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां काबे शरीफ़ में। पोइ हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़मज़म जे पाणी सां तड़ करायो। पाण तड़ कंदा त बाबा ॿाहिरियों धोईंदा आहियूं, लेकिन अंदरि पाण न धोई सघंदासीं, लेकिन जिब्रील अलैहिस्सलाम तड़ कराईंदो हुयो त नबी सभई उज़ा खुलंदा विया, हथु मारींदो आयो ज़मज़म जे पाणी सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तड़ ॾिवाए तड़ करायईं। पोइ वेंचारे करे पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बुराक जी सवारी काए आयो। उहा ही आहे सवारी, इहा सवारी जेका आहे खचर खां थोरो नंढो हो ऐं सुफ़ेद हुयो ऐं गॾे खां थोरो वॾो हुयो ऐं उनखे लगाम बि ॾिनल हुअसि ऐं ज़हन वग़ैरह सुथियल हुअसि, उहो तयारु थियल आहे। बाबू करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे तव्हां तयारु थियो। पोइ जॾहिं पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते आया, जीअं इन ते वेहूं त पोइ बुराक थोरो उछल कूद करे उहो थोरो टपो खाए। पोइ हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हथु वञी कंध जे वारनि ते रखियसि, इहे बुराक तोखे ख़बर कोन्हे थी केरु आहे। इहो आहे सभिनी नबियुनि जो सरदार जहान काइनात, इन जे करे पैदा थियो आहे, इन खां वधीक को आहे कोन दुनिया में। जॾहिं जे बुराक इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त चुप करे ख़ामोशी अख़्तियार कयईं। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सुवार थिया, बैतुल मुक़द्दस जे तरफ़ रवानगी कयूं। जॾहिं बैतुल मुक़द्दस जे तरफ़ रवानगी कयूं त हुते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम चयो साईं इन जॻह ते तव्हां हाणे निमाज़ पढ़ो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मशवरो ॾिनोसि, उन चयोसि नबी करीम निमाज़ पढ़ियो। वरी आयो ॿिए जॻह ते चयो साईं हिते बि तव्हां निमाज़ पढ़ो। रस्ते में बुराक झले, पोइ उते बि निमाज़ पढ़ियो। वरी टे जॻह ते बि अर्ज़ु रखियो जिब्रील अलैहिस्सलाम हिन जॻह ते बि तव्हां निमाज़ पढ़ो। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मुक़द्दस ऐं बैतुल्लाह शरीफ़ जे विच में टे जॻह ते निमाज़ पढ़ी।
पोइ जिब्रील अलैहिस्सलाम कचरियूं कंदे कंदे चयो साईं हाणे पहिरीं जॻह ते तव्हां जेका निमाज़ पढ़ी आहे इन ते तव्हां हिजरत करे ईंदा वे। ॿिए जॻह ते तव्हां जेको निमाज़ पढ़ियो आहे इहो तूर सीना आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब सां कलाम कंदो हो, मतिलबु जिते अलाह जा प्यारा रान ऐं जेके अचनि उन्हनि जी बि शान आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जाइनि ते निमाज़ पढ़ी। ऐं टीं जाइ ते तव्हां जेका निमाज़ पढ़ी आहे उहा जाइ जंहिं ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो हो, उनखे बैत लाम चवंदा आहिनि। बैत लाम में पोइ इन खां बाद में निमाज़ पढ़ी पोइ वरी बैतुल मक़दस ते रवाना थिया। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि ऐं ग़ुलामी में जिब्रील अलैहिस्सलाम आहे साथ अथसि। जॾहिं बैतुल मक़दस ते आया पए सुभान अल्लाह कहिड़ो न ख़ुशि मंज़र हूंदो। बुराक जी सवारी जिब्रील अलैहिस्सलाम ग़ुलामी में ऐं अलाह तबारक व तआला पाण वटि घुराए थो। सुभान अल्लाह जॾहिं जो आया त पोइ हिकु जाइ ते हिकिड़ी पोड़ी औरत हुजे बीठल, पाण नबी का अचनि पिया त उन सॾु कयसि हा या रसूल अल्लाह। लेकिन हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो या रसूल अल्लाह अर्ज़ु रखियईं पाण हलूं पिया इन खे छॾे ॾियूं। पोइ हलिया अॻिना हलंदे हलंदे वरी ॿिए जॻह ते आया, थोरो हलिया वरी ॿिए जॻह ते बि इहो ई मंज़रु आयो त सॾु थियो तव्हां जॾहिं असां सिखूं त हेॾे अचो। आख़िरकार इहे कंदे कंदे टे जॻह ते बि गुज़र कयूं। उते ते हिकु जमायत वारनि अर्ज़ु कयो त उते बि जिब्रील अलैहिस्सलाम चयो साईं हाणे हिते तव्हां सलाम कयो। पोइ सलाम कयूं मतिलबु त ॿी टी जायुनि ते पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहे मरहबा थिया। पहिरीं जाइ ते जेका ओड़ी औरत हुजे जेका सॾेसि पई त जिब्रील अलैहिस्सलाम ॻाल्हियूं कंदे कंदे ॿुधाए त महबूब इहा जेका औरत आहे इहा दुनिया आहे। दुनिया जेका उमिरि कोन्हे, दुनिया जेको बि केरु गॾु करे हिते ॿ टे ॾींहं सुखे जे लाइ, लेकिन क़बर में नाले जी हयाती आहे ई कोन। जेके नेक अमल अलाह अलाह कंदो ऐं तो ते दरूद शरीफ़ पढ़ंदो इन्हनि जी उमिरि वधीक आहे। हिते बि कमु ईंदसि, क़यामत में क़बर में बि कमु ईंदसि। ॿियो जेको पाण खे माइल करे बि असांजी तरफ़ अचो, इहो अलाह तबारक व तआला जो दुश्मन हुयो। जेको पाण अचूं पिया बैतुल मक़दस ते ॿिए जॻह ते पाण खे सॾु थियो, इहो अलाह पाक जो दुश्मन शैतान आहे। इन सॾु कयो इन बि इहो जाइ ते जी नबी खे सॾु कयां असां ॾे अचे, लेकिन पाण इन ॾे वेंदासीं बि कोन। ऐं टे जाइ ते जेके पाण खे सलाम थिया त उहे जेके हुया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुया जेके तो ते सलाम कनि पिया, तो ते सलाम सलाम पढ़नि पिया ऐं पाण बि उन्हनि खे जवाबु ॾिनो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ईअं पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुशाहिदा कंदा सरकार मदीना शहनशाह आली जनाब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मुक़द्दस शहर में तशरीफ़ खणी आया मस्जिद अक़सा में, जिते मस्जिद अक़सा वाक़िअ आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाब यमानी खां दाख़िल थिया ऐं मस्जिद जे तरफ़ हलणु शुरू कयूं ऐं बुराक खे मस्जिद जे दरवाज़े में मौजूदु हिकु कड़े सां ॿधी छॾियऊं ऐं बाद में हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम उन खे मस्जिद जे अहाते में अची ॿधो बुराक खे
ऐं हिकिड़े पथर सां हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम उंगरी सुराख़ कयो उन पथर सां, उन में ॿधई। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका